नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त न्यूयॉर्क में खबर ॾींदड़ परॾेही वज़ीर शाह कुरैशी न्यूयॉर्क में अमरीकी हम मुनसब सां मुलाक़ात कई। संदसि चवण आहे त उम्मीद कजे थी त दुनिया अफगानिस्तान के अकेलो छॾण जी ग़लती न विरहाइजंदी। परॾेही वज़ीर शाह कुरैशी न्यूयॉर्क में अमरीकी हम मुनसिब एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात कई। उन हवाले सां अमरीकी परॾेही खाते पारां बयान पिण जारी कयो वियो आहे। उन मौके ते शाह कुरैशी अफगानिस्तान में वसी बुनियाद वारे हुकूमत जे क़याम ते ज़ोर ॾिनो। संदसि चवण हो त उम्मीद आहे त दुनिया अफगानिस्तान के अकेलो छॾण जी ग़लती न वर्जाईंदी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन अमरीकी शहरनि जे महफूज़ नेकाली ऐं खिते में अमुन लाइ पाकिस्तान जी कोशिश के साराहियो। शाह कुरैशी अमरीकी परॾेही वज़ीर खे कश्मीर में जारी इंसानी हक़नि जी संगीन भञकड़िन खां पिण आगाह कयो। परॾेही वज़ीर भारतीय ज़ुल्मनि जूं शाहिदियूं बि पिण एंटोनी ब्लिंकन हवाले कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।